औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टडी ऑफ सिंधी बोर्ड जा मोज़िज़ मेहमानों, अस्सलामु अलैकुम। उम्मीद है त तव्हां सब ठीक हूंदा, अल्लाह ताला जे हिफ्ज़ो अमान में हूंदा। अॼु असां अव्हां जे लाइ ॿिएं क्लास जो सिंधी बुक खणी आया आहियूं, जेको इंशाअल्लाह ताला असां तव्हांखे कवर कराईंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों, साईं जी सारा हमद। साईं जी सारा यानी अल्लाह ताला जी तारीफ़। हमद उन बेत खे चइबो आहे जंहिंमें अल्लाह ताला जी तारीफ़ बयान थियल हुजे। धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तंहिंजे सिर पिणु निमायूं सदा। उपायो जंहिं आ सारो जहान, कयो आ पैदा ज़मीन आसमान। पखी जी त मारू मिरूं बेशुमार, सिजो ऐं चंड तारा हज़ारी हज़ार। हवा बाहि पाणी ज़रूरी शयूं, उपायूं अथसि जंहिं मिलनि बेमुलियूं। वॾाईअ संदसि जा वॾा थिया बयान, न ताक़त रखे थी असांजी ज़बान। असांखे ॾे शाल सग सोधणी, करियूं यादगिरी संदसि तांगणी। ही बेत मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो आहे। हाणे मुश्किल लफ़्ज़नि जी माना ॾिसूं। धणी यानी मालिक, सदा माना हमेशा, अॻियां यानी साम्हूं या भरिसां, निमायूं माना झुकायूं, उपायो यानी पैदा, आहे जी नंढी सूरत आहे, सारो यानी सॼो, जहान यानी दुनिया, पैदा यानी ख़ल्क़ करणु, बेशुमार यानी तमामु घणी तादाद में या तमामु घणा, हज़ारे हज़ार यानी लखी करोड़े, मिलन बेमुलियूं माना बिल्कुलु फ्री में, मुफ़्त में मिलणु। वॾाई यानी अज़मत, संदसि उन जी। वॾा थिया बयान यानी अल्लाह ताला जी अज़मत जा काफ़ी थिया बयान। ताक़त माना सग। अचो त हिन बेत खे हाणे सुर सां पढ़ूं। साईं जी सारा हमद, धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां तंहिंजे सिर पिणु निमायूं सदा। उपायो जंहिं आ सारो जहान, कयो आ पैदा ज़मीन आसमान। पखी जी त मारूं मिरूं बेशुमार, सिज ऐं चंड तारा हज़ारे हज़ार। हवा बाहि पाणी ज़रूरी शयूं, उपायूं अथसि जंहिं मिलनि बेमुलियूं। वॾाई संदसि जा वॾा थिया बयान, न ताक़त रखे थी असांजी ज़बान। असांखे ॾे शाल सग सोधणी, करियूं यादगिरी संदसि तांगणी। उम्मीद आहे त तव्हां हिन वीडियो मां कुझु न कुझु सिखियो हूंदो। इंशाअल्लाह ताला वरी मिलंदासीं हिकु नए सबक सां। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़, अल्लाह निगहबान।